अस्सलाम वालेकुम। जीअं त 2009 में OGDC कादरपुर गैस फील्ड तां मायूस थियल मोटियल नौजवान तशदुद थियल नौजवान जी मुआवनत लाइ OGDC मेन गेट तां साॻे रवीअ सां बि वापसि थियुसि। इहो जज़्बो पैदा थियो, दोस्तनि सां मशवरो थियो त असां कंहिं को हक़ु वठी ॾियूं जॾहिं असां इन वठण जहिड़ा बि आहियूं। उन सिलसिले में कंटिन्यू असां ते FIR बि थींदियूं रहियूं ऐं असांजो बि जेके थ्रेड थिया उन जो कोई 25% केस दाख़िल थिया, पर रिज़ल्ट इहो आयो त कंहिं बि कंपनी जे ख़िलाफ़ु किथे बि को एक्शन न थियो। आख़िर तंग थी करे 10-12 केसनि जे हाराइण जे बावजूदि असां इन शइ ते पहुतासीं त आया चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो दर खड़कायो वञे, जंहिंजो सिंध जो दौरो हुयो। सिंध में जेतिरो बि असांजो समाजी नेटवर्क हुयो सभिनी दोस्तनि खे इल्तिजा कई त इहो पॉइंट या इन ॻाल्हि खे हाईलाइट कयो, मथे खणो। पोइ कुझु दोस्तनि हैदराबाद खां, टंडो आदम खां ऐं उन सां गॾु स्पेशली सखर में कुर्बान मलाण साहब जी मुआवनत सां असां इहो दरख़्वास्त जॾहिं पहुचाईसीं त इन में कुझु दोस्त असांजा सर अब्दुल्ला जान हुयो बलोचिस्तान खां ऐं हिकिड़ो दोस्त असांजो कर्नल साहब हुयो पिंडी खां। उन्हनि दरख़्वास्तूं जब सभु अची वियूं त पोइ चीफ जस्टिस साहब अब्दुल हकीम खोसो साहब खे अॻुवाण करे सांगड़जे खे उन टाइटल सां इन खे सो मोटो करे केस खे खयो, जंहिंमें आउं शुरू में त घोटकी जी नुमाइंदगी पियो कयां 2013 में, जॾहिं केस में मालिकी जेका आहे कमज़ोर थियण जे करे असांजो सीनियर जेको आहे उहो वॾी उमिरि हुजण जे करे केस खे परसू न पियो करे सघे। पोइ आउं पूरे पाकिस्तान जे केस खे जॾहिं खयो त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त 400 खां 500 अरब रुपया अमाउंट ट्रांसफ़र थियो, पर मुंहिंजी घोटकी में 5 रुपयनि जी बि शक्ल साम्हूं न आई, जंहिंमें हुननि मूंखे वजूहात इहा ॾेखारी त असां सिंध गवर्नमेंट खे 496 अरब रुपयो ट्रांसफ़र कयो आहे, जंहिंजी चइनि मदनि में। ऐं घोटकी जॾहिं सिंध गवर्नमेंट खां पुछियो वियो त जेको आहे असांजी घोटकी जो केतिरो हिसो आहे, जीअं छा सिस्टम आहे, 10% रॉयल्टी केतिरी बीहे थी, त हुननि चयो त असां ADP में स्कीमूं ॾेई छॾियूं। जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सिंध गवर्नमेंट सां एहतिजाज रिकॉर्ड कराईंदा रहियासीं, पर उनजो खड़ ऐं तेल अॼु ताईं को बि नज़र न आयो। उनजो रिज़ल्ट इहो आयो जो घोटकी जी आवाम जो हर घर जी आमदनी जो अधु हिसो बीमारियुनि ते लॻे पियो, जंहिंजे करे ॾींहों ॾींहुं तालीम पोइ हिते पई वञे ऐं उन सां गॾु हिते गुरबत जो जेको देरो आहे उहो ॼमी वियो। उन खां बाद में 2015 में असां सिंध जा 18 DC कंटेम में दाख़िल कयासीं, जंहिं पंहिंजे वॾेरा राज़ी न करण जे करे कम न कराया या वॾेरनि जे चए ते कंहिं ॿिए डिपार्टमेंट जी कयल स्कीम ते पैसा जारी करे कढी छॾिया। 18 DC, चीफ सेक्रेटरी, एनर्जी सेक्रेटरी, एनर्जी डायरेक्टर, उन सां गॾु 17-18 कंपनियूं ऐं 14 OGDC जा आला ऑफिसर, जंहिंजो ओपन तोहिनी अदालत साबित कईसीं, जंहिं कोर्ट सां ग़लति बयानी कई, कोर्ट जे हुकुम खे न मञियो, कोर्ट जी अहमियत उन्हनि जे अंदरि हुई ई न। जॾहिं उन केस जे लाइ असां चीफ जस्टिस पाकिस्तान खां रुजू कयोसीं त उन जे अंदरि हिकु ॿिनि सालनि खां पोइ उनजो रिज़ल्ट इहो आयो जो उन केस खे सिंध जा आला ऑफिसर ज़्यादा हुजण जे करे हिन असांजे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध जे हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ॾे केस रेफर कयो, जंहिं इन केस खे अल्हम्दुलिल्लाह सुठे नमूने सां खयो आहे ऐं उमेदु आहे त इंशाअल्लाह पाए तकमील ताईं पहुचाईंदा। उन ॾाढी ज़बरदस्त पॉइंट कई आहे त 4 शयूं जॾहिं असांखे मिलियूं नी त बाक़ी 4 शयूं जेके पहुचा आहिनि उन ते कुझु थियणु घुरिजे, जंहिंमें सभ खां पहिरियों आलूदगी आहे, नौजवाननि जो बेरोज़गारी आहे, नौजवाननि जो हुनरी सिख्या आहे ऐं उन सां गॾु मक़ामी माण्हुनि जा जेके नंढा मसइला आहिनि। जॾहिं नौकिरी वारे पॉइंट ते चीफ जस्टिस केस खे खयो त हक़ीक़त मञियो त मुंहिंजी पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई, जॾहिं असां वटि पेश इमाम बि 12 जो आयल हुयो। बोर्ची त असांजा मानी पचाइण कंहिंखे अचे ई कोन पई। सभु शयूं जॾहिं चीफ जस्टिस जे साम्हूं आयूं ऐं चीफ जस्टिस खे जॾहिं DC हज़रात माज़रत करणु लॻासीं असांजी कंपनियूं रिकॉर्ड नथियूं ॾियनि, त चीफ जस्टिस चयो त आख़िर छा आहे, ऐं कुझु दोस्तनि जेको आहे केस जे अंदरि इन थियण जे लाइ आया त चीफ साहब हुननि खे इहा ॻाल्हि कई त हीअ क्रिमिनल प्रोसीडिंग आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, पर जेकॾहिं अॼु नौजवान पंहिंजे हक़ जे लाइ न उथंदा त शायदि अॻिते उन्हनि जा नसुल पिनंदा। उहो उन आख़िरी हद जे ॾुख जो इज़हार कयो। अहिड़ी रीति अॼु जेका असांजी वॾी ज़रूरत आहे, असांजा जेके नुमाइंदा आहिनि, जेके कंपनियुनि जी आला ऑफिसर ऐं नुमाइंदा कमदारी पिया कनि, उनजी वजूहात आहे उन्हनि खे रुपए मंझां 2 पैसा मिलनि पिया, पर जॾहिं रुपयो जो रुपयो घोटकी में ईंदो त शायदि इन वॾेरनि इन ब्यूरोक्रेट्स खे 2 पैसनि जे बजाए 8 आना या 12 आना उनजी आवाम जे लाइ पहुचनि। आउं आला इंतिज़ामिया, मीडिया ऐं सभिनी दोस्तनि खां इल्तिजा कंदुसि, ख़ुशूसन सिंध जे नौजवाननि खे इल्तिजा कंदुसि, पुरज़ोर अपील कंदुसि त उहे सिंध जे हक़नि लाइ उथनि ऐं पाकिस्तान जी तरक़ी में पंहिंजी तरक़ी जी इमारत में पंहिंजो सिर हणनि। ठीकु।